कदहें त मिलंदासीं, कदहें त मिलंदासीं, हो कदहें त मिलंदासीं। मैंने भी करा जिन नानी से धक ही मुझे मुस्तकबिल जो सोरो आ। हाँ जल्दी वे बचे थी कारो जिन फतू दे, जिन खे अचण दे त ख़बर पए त फतू छा आहे। फतू त फडो न त जडे जो जडो, जिन भी ॿुधनि त फतू आहे। रज़ा ये कुकुड़ कह रहा नूरा ॿुधो ज़रूर हम पर ॾिठो न बेइज्जती तो करी ठहे नथो। नूरा ही बहारो आ मुझे एतमाद वारो, हिन खां मोशो न कर। हलाए समझुम त नूरो नागा बखे तो मौत बखे। बहारो भी बबरा पर थोड़ी अटकल सां। हिन खे ॾिसी छॾ नूरा, वॾे कम जी शइ अथई। कि भला इहो भी ॿुधाइस तू दुश्मन जा तरा कढी जाने पर थोड़ी अटकल सां। हाणे हल बहारा। जी जी सरकार पर समझाइजोस जरूर। थोड़ी अटकल सां ईअं न। रज़ा हाणे ॿुधायो त कीअं यादि पियुसि। नूरा टिन माण्हुनि ॾाढो तंग कयो आहे तव्हांखे। हा यार मुंहिंजी रेसी खतरे में पइजी वई आहे। माण्हू मूंखे कमज़ोर सम्झण लॻा आहिनि। रज़ा तव्हां परेशान न थियो, तव्हां सिर्फ़ उन्हनि जा नाला खणो, पोइ वञी उन्हनि जूं कब्रूं खोटियो। छो त नूरो न आगा कखे त मौत बखे। हिकिड़ो मेहार आहे। तव्हांखे पंहिंजी एनर्जी ज़ाया न कयो। नालो छा आहे से? नालो अमीर खान अथसि, ॿियो छा अथसि? ख़बर आहे नालो सोलो अथसि। मूं अमीर सां ॻाल्हायो, तोसां न बोल ॾिया। छो आई तोखे ॿुधाइण ऐं वठण। छा? इहो त मोहबत जो खून तो करायो ऐं असांजो वंड हज़म कई, उहो वठण। मरन पर पिटजन हेल कोन मूं वटि वंड। दिलदार छॾ, तोखे मुंहिंजो कसम आहे। सदोरी सदोरी हिन मिरुअ जे लाइ कसम थी विझे। तूं हल बिना देर हली वञ। हल मां ॾिसां हल। अलाए किथे अची कड़ियो अथनि। लिखी दे सचल न त चुड़ी चुड़ी मरी वेंदे। हिते तूं हुते सतोरी वेल में हूंदी। न न ख़बर न आहे छा लिखियल आहे कागज़ में। सदोरीअ जो संग लिखियल हुजे त पोइ न त हितां निकिरण जो सोच। हा सचल सुरसाहे बि निकिरण जो सोच। मौत हिननि मर्दूदनि हथां लिखियल हूंदो त भॼण में बि त न भॼण में बि मौत ई मिलंदो। कोशिश कर सचल। कहिड़नि ख़्यालनि में आहे सचल? लिखी दे त तूं बि आजो असीं बि आजा। तो लिखी ॾियण जी ॻाल्हि कई न। ॾीस कागज़ त सही करे। हिकु हथ खोलियो, मां हिकु कया ॾाढी तकलीफ़ आहे। खोली हथ हिकु करे। ई हली हिकु कर। छोड़ ऐसे तूं हिनखे वठी वञ। मरी आसी हे साथियो सचो काने हो। सर अमीर जख्मी आ। लगी तो असा आग को कम करे वियो आहे। जी सर। हलो विजोस गाड़ी में।
सर नूरो नाग। नूरो नाग? सर नूरो नाग। नूरो नाग? नूरो नागा कखे त मौत बखे। मामूली पगार ते पंहिंजो सिर वॼायो आहे छा? अचो खणो हिनखे, अचो। यस सर। बस। भजिया बुज़दिल नूरो नागा कखे त मौत बखे। अच करा। तूं तो बिल्कुल सही आई वहम तो करी। डॉक्टर साहब बुखार महसूस छो थो थिए? घणो लिखंदो हूंदे न, आख़िर शायर ड्रामा निगार कहाणीकार जो आहीं। लिखां त थो पर चैनल वारा ड्रामा हलानी कोन था। खयूं त वतंदो आई हथ में, हलन छो नथा? हलंदा छो न हलंदा, बस सोलो प्ले अॻ में हलिया पिया आहिनि। बाबा पुराणी तूं चओ डॉक्टर खे फी घणी ॾियां? तोखां फी वठां? आज जुगा जहिड़े अदीब खां दोस्तनि खां फी न वठबी। वाह वाह दानश्वर बाबा, मतलब ॻाल्हि जो दानश्वर सां गॾु अदब दोस्त ऐं इंसानियत जो दर्द बि रखे थो। भला पीर बख्श पाबोड़ी कोन्हे? ॼाण आयो किताब दाणे पाणीअ जे मुहूर्त जे फंडल आहे। पेंशन वठण विया पर मुहूर्त न मल्हाईंदोमांसि। छो ईअं न कर बाबा? उन ॾींहुं सिर ॾियो हुई। बाबा पुराणी पाबोड़ी भोग पे कया। घटि में घटि मुंहिंजी तारीख़ पेट पचायो सहकार न कंदी। बाबा पुराणी हिकिड़ो ई त किताब छपियो आहे, उन जी त मुहूर्त कयो न। दानश्वर डॉक्टर अब्दुल रहीम साहब बाबा पुराणी खे तव्हां सम्झायो। परवाह न कयो पाबोड़ी साहब, जे पेट बजाए तारीख़ साकार न कयो त अदबी संगत आहे न, कीअं रोल? दानश्वर चवे ऐं अदबी संगत न मञे। मतलब ॻाल्हि जो दानश्वर मां सहकार कंदुसि। बाबा पुराणी जेकॾहिं मुहूर्त न थी न, मां ख़ुदकशी कंदुसि। ख़ुदकशी? मतलब ॻाल्हि जो बैराज में पाणी ई कोन्हे त ॾहीं त धमकी थो ॾे, चरियो न आहे सियाणो थी पाबोड़ी। दर घोटण मोटल दिलाऊं लहंदो, ओ दिलदार घोटण मोटल दिलाऊं लहंदो, ओ हर दिलदार जा। हाजरा हाजरा माठ कर। माण्हू ॿुधंदा त छा चवंदा? छा चवंदा माण्हू? मां त सेरो थी चवां पंहिंजे भाउ जो। हाजरी अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, न कर अहिड़ियूं ॻाल्हियूं, न त मां टुटी पवंदुसि। बाबू मोला बख्श बि हूंदो ऐं अदो दिलदार बि हूंदो न? हाजरी माठ करे वे। अदा हू आयो आ। केर थो अचे? हू हसन चईस त हलियो वञे। अदो दिलदार ॾिसंदुसि न त मारे छॾींदुसि। हा चईस त मूंखे तंग न करे, हलियो वञे तां। न कंदो तंग, तू माठ करे वे। छो थी दिल जा बखिया ऑलरेडी। दिलदार दिल न लाए, डॉक्टर तसली ॾिनी आहे त हाजरा जल्द ठीक थी वेंदी। हा दिलदार घोटण मोटल दिलाऊं लहंदो, ओ सोणी वनी आणींदो। दिलदार घोटण मोटल दिलाऊं लहंदो। बाबा बाबा मुझे मुकद्दर में रोलड़ा छो आहिनि? धीउ, जेको न ग़रीब आहे उहो कमज़ोर आहे, जेको न कमज़ोर आहे उनजे मुक़दर में परेशानियूं ऐं रोलड़ा हूंदा आहिनि। मूं घटि धक खाधा आहिनि। बाबा तूं दुख करें त भली कर, पर जेका तूं लालच कई न, उन लालच ई असांखे रोलड़ा ॾिना आहिनि। मूं कहिड़ी लालच कई? उहा न त बाग़ जो हार पियो नसीब थिए। करीम खां मुकाते ते वतमि, टोटियूं पयूं त व्याज खयुमि। व्याज पंहिंजी निजी ज़मीन ते गिड़के वियो, पर तो लाइ बि शामतूं आंदियूं। तूं सच चवंदी हुई सदोरी? छा चवंदी हुयसि? बाग़ जे हार पे बचाइण जे लालच में अमीर जे ॼार में फाथुसि ऐं पोइ शहर यार जी कोड़कीअ में।
तुझी ॻाल्हि सही निकिती सदोरी। अमीर खपुर निकितो ऐं शहरयार कारीगर ॿिन्ही तरफ़नि खां ॾंगिजी वियसि। न बाग मिलियो न पाण खे सुकून। इन करे त चवंदी आहियां बाग जी पचर छॾ बाबा। बाग जी पचर छॾियमि, मिलियो त वाह, न मिलियो त वञी खॾ में पवे। अमीर ऐं शहरयार जेके जुठियूं कयूं न उहे छॾींदे बि न छॾे सघंदुमि सदोरी। खबरदार जो चरियो आहीं। छो आयो बिना इजाज़त घर में? इहो ॿुधाइण त अमीर ते हमले जो नतीजो उगरो आहे। अमीर ते हमलो? हा, शदीद ज़ख्मी हालत में अस्पताल में आहे। अस्पताल में मां छा कयां? मां लाइ तयार थी वञ। तूं अमीर खे ज़ख्मी करे घर में ख़ुशि थी वेंदे। तूं मुंहिंजे चाचे सचल ते हथ थो खणी। मूंखे न सुञाणे? मां जो भाइटियो आहियां, घणे वक़्त खां पोइ आयो आहियां ऐं हिते ई रहंदुसि। ॿिया ॾिठो मां न त ज़िंदा ज़मीन में दफ़न कंदोमांइ।